नाज़रीन जो असां गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल बशकटपर में बीठा आहियूं। हीअ तव्हां बिल्डिंग ॾिसो था जेका वेरानीअ जो ॾेख ॾेई रही आहे। ही काकियूं आहिनि जेके बिल्कुलु ॿाहिरि घिटीअ ॾे हेॾे होॾे घुमनि पियूं, जिन खे मां रस्ते तां वठी अची हिते स्कूल में बीहारियो आहे। ऐं ही बिल्कुलु हिननि खे पढ़ाइण वारो को बि न आहे। मूंखे सम्झ में नथो अचे त असांजे सिंध जे तालीम सां असांजे नियाणियुनि सां कहिड़ी दुश्मनी जेको आहे सो पार पाड़ियो पियो वञे, जो असां सिंधी क़ौम जे नियाणियुनि खे तालीम खां महरूम रखियो वियो आहे। मां आला अख़्तियारनि खां गुज़ारिश कयां थो त महिरबानी करे ॿिए हंधि त तव्हांखे ख़बर सम्झ में अचे थी त किथां काॾे बदिलियूं करणियूं आहिनि, जिते तव्हांजी पंहिंजी मर्ज़ियूं आहिनि, जिते तव्हांखे पंहिंजी लालच नज़र अचे थी। पर जिते लालच न आहे या जिते हक़ीक़ी ज़रूरत आहे तालीम जी, उस्ताद जी, ओॾे तव्हांजो को बि ध्यानु कोन्हे। मां तव्हांजे एडमिनिस्ट्रेशन ते वॾो सुवाल रखियो आहे त महिरबानी करे असांजे हिननि स्कूलनि खे जेके हक़ीक़ी ते तालीम जी या उस्ताद जी ज़रूरत आहे, टीचर जी ज़रूरत आहे, उहे स्कूल खोलायो। बल्कि पंहिंजा इहे जेके पंहिंजी मर्ज़ीअ वारा माहौल हलायूं वेठा हो, इन्हनि खे बंदि कयो। ऐं मां सेक्रेटरी साहिबु ऐं मिनिस्टर एजुकेशन साहिब खां गुज़ारिश कयां थो त असांजे पोइते पियल इलाइक़नि ॾे ध्यानु ॾियनि, न त अव्हांजी हेठि मशीनरी कंहिं बि तरह सां सिंसियरिटीअ सां कमु कोन थी करे। उस्ताद मोहम्मद ज़करिया बुरड़ो, सदर फेटे लफ्ताल कारोड़ी।